ए दोस्तों मिले तो बस एक पयाम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। ए दोस्तों मिले तो बस एक पयाम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। चवंदा आहिनि त उस्ताद बादशाह न आहे हूंदो पर बादशाह बणण जी सलाहियत रखंदो आहे। सॼी हयाती इल्म जी लाट खे रोशन कंदड़ सांगड़ ज़िले जो सीनियर ऐं बहितरीन तइलीमदान मञियो वेंदड़ किरशन कुमार शारदा बि हिकु आहे, जंहिं पंहिंजी तइलीमी सलाहियतनि एवज़ कंहिं शागिर्द बादशाह बणाए छॾिया। किरशन कुमार शारदा 1935 में ज़िले थरपारकर में जनम वरितो ऐं 1954 में तइलीम खाते में उस्ताद भर्ती थियो ऐं पोइ तरक़ियूं माणींदो मिडल स्कूल कांटियो ज़िलो थरपारकर ऐं पोइ चोहड़ जमाली थाणो बुला खान पेरूमल हाई स्कूल जो सरबराह बणियो। पाण थरपारकर ठठो जामशोरो नवाबशाह सांगड़ ज़िले में तइलीमी फ़र्ज़ अदा कया ऐं पोइ ठठे ज़िले जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर बि मुक़ररु थियो। टीचर पहिरीं टीचर थींदासीं, पोइ आहिस्ते आहिस्ते जीअं वधंदी वई पंहिंजी पोस्ट तीअं पंहिंजो ऐं DA ताईं वञी थियसि। में हेड मास्टर रहियुसि ऐं चूड़ जमाली में ऐं प्रिंसिपल रहियुसि, हुते सेकेंडरी स्कूल हुई ऐं शाहपुर चाकर में ऐं प्रिंसिपल रहियुसि। बसि मूंखे इहा सोच हूंदो हुओ त असांजो पंहिंजो सिंध जेको आहे एजुकेशन पोइते आहे, कंहिं नमूने ॿार पढ़नि त नालो थी वञे सिंध जो, भली सिंध में बि एजुकेशन आहे, इहो जुनून हूंदो हुओ। किरशन कुमार शारदा तइलीम खाते जे सुधारे ऐं तइलीमी इदारनि जी भलाई लाइ पाण पतोड़ींदो रहियो। स्कूलनि जे सरबराहनि जी ज़िम्मेवारी दौरान उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइण संदर मंशूर में शामिल हो। जी सिंपली आदत हूंदी, जॾहिं स्कूल में रिसेस थींदी तॾहिं बि साइकिल ते, हुन टाइम इहा पोजीशन कोन थी, मोटरसाइकिल साइकिल ते ई हलंदा हुआ। टोटल बसूं बीहारे चेक कंदा को शागिर्द भॼी वञे थो या नथो भॼी वञे। उन हिसाब सां जेकॾहिं को शागिर्द भॼी वेंदो रिसेस में, बस ॿिए मां हूंदो हुनखे लाहे चवंदा हल बाबा पढ़, चए बाबा सुभाणे पढ़ंदव त मूंखे कोन कमाए ॾींदव, अवां सुखिया हूंदव। त शुरू खां इहा आदत रही हुई ऐं हर ॻोठ में वेंदा हुआ। जेको ॿार 4-5 ॾींहं न आयो त उनजे ॻोठ पहुची वेंदा, बाबा छो कोन थो अची। किरशन कुमार शारदा खे हिकु न्याणी ऐं 2 पुट आहिनि, जिन मां हिकु डॉक्टर ऐं हिकु इंजीनियर आहे। मुआशिरे जी मजबूरियुनि सबबि न्याणी खे मैट्रिक ताईं तइलीम ॾियारे सघियो। संदसि वॾे पुटु डॉक्टर प्रेम आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मूंखे कारोबार करण जो शौक़ु हो। बाबा चयो डॉक्टर थी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कर, उन जे इसरार ते अॼु आउं डॉक्टर आहियां। मेडिकल में सिलेक्शन जी तव्हांजी ख़्वाहिश हुई? न, ख़्वाहिश बाबा जी हुई। मां ज़ाती तरह चाहींदुसि त मां कंहिं कारोबार में अचां, पर बाबा चवंदा न पढ़णो आहे। त उन हिसाब सां पोइ जीअं MBBS कराई, MBBS खां पोइ फर्दर पढ़ाई जे लाइ कराची यूनिवर्सिटी वियुसि, डिप्लोमा एडमिशन वरितमि। पर उन वक़्त में जेके हालात हुआ 94-5 में कराची में नेठि अधु में छॾे वापसि ॻोठ आयसि। एज़ अ फादर हद खां वधीक, फादर घटि एज़ अ दोस्ती वारो माहौल हूंदो, हर दुख सुख में गॾु हूंदा हुआ। जेका बि ॻाल्हि हूंदी एज़ अ राज़दार दोस्ती जे हिसाब सां असां क्लियर कंदा हुआसीं। त चवंदा पुटु ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे, वेठो आहियां बेखौफ़ थी पढ़ो ऐं वेठो आहियां फेस कंदुसि। किरशन कुमार शारदा तइलीम खाते मां रिटायर थियण बैदि पेरूमल शहर में शारदा एलिमेंट्री स्कूल जो बुनियादु विधो। बुज़ुर्ग तइलीमदान 86 सालनि जे उमिरि में बि तइलीम जे ॾीए खे रोशन करण में पंहिंजो किरदारु अदा कंदो अचे। उमिरि मुंहिंजी हिन वक़्त में थींदी 86-87 साल रिटायर खां पोइ, ताकी ॿार मुंहिंजा सिंधी ॿार सुधरनि, ताकी असांजो बि नालो थिए। न त असांजो सिंध में पोइते पियल आहे त असां ॾुतरिजी वेंदासीं। सिंध हुकूमत ऐं तइलीम खाते खे घुरिजे त धरती जे अहिड़नि हक़ीक़ी किरदारनि खे हिमथाइण सां गॾोगॾु संदुनि ज़िंदगी में मञता ॾिनी वञे त जीअं पंहिंजो मान ॾिसी सघनि। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु AD कुंबर, आवाज़ TV न्यूज़ सांगड़।